कश्मीर कंदकोट खां ख़बर शामिल कंदा हलूं। यूसी आख़िर जे चेयरमैन यूनुस गोलो ख़िलाफ़ SUP जे यूसी सदर बट मोहम्मद जावेद ऐं हेरदुन जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हटायो हटायो चेयरमैन हटायो जा सख़्त नारा हया विया। प्लेकार्ड हथनि में खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नाअहल यूसी आख़िर जे चेयरमैन यूनुस गोलो ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। हुननि वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हर महीने मिलंदड़ 5 लाख रुपया यूसी चेयरमैन खाई वञे थो। करप्शन अहिड़े करप्ट चेयरमैन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हुननि डिप्टी कमिश्नर कश्मीर कंदकोट खां मुतालबो कंदे चयो आहे त नोटिस वठी संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध मीडिया न्यूज़। रिपोर्ट महमूद बलोच।